पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। अहिड़ी जाइ ताड़ियो जिथे अध रात ताईं वेही रहूं। पर उहा जाइ हुजे ॻोठ खे वेझो। ॻोठ में वञी त असीं हिकिड़ी कुकड़ बि नथा चोरी करे सघूं। बाक़ी ॿाहिरि हिकिड़ो घर आहे। भला आसूदे मल जो गॾो चोरी कंदो छा? ॿाहिरि घर त उनजो ई आहे। ॿिली हिकिड़ो घर वाखो आहे मास्तर शफ़न जो। मैं बि ॾाढी सुहिणी अथसि। अहिड़ी में सॼे ॻोठ में न आहे। ॻाल्हि भली ऐं ढिलीअ जी नाहे, पर ज़िद जी ॻाल्हि आहे। कल्ह न जेके ॾातू असांखे ॾंद ॾेखारिया उन जो सिर झुकाइणो आहे। बस सम्झियासीं, ॻाल्हि ॻऊं में जी न, बस चोरी करणी आहे। ठीकु आहे, ॾिसूं था ॾातूअ जी ॾाढ मुर्सी कीअं थो कचे मां मींहं मोटाए। पर ॻाल्हि ॿुधो, ॻोठ में हिक ॿिनि वटि हथियार अथव। जे वाहर जागी पए न, छेड़ो न कजो। मूं वटि बि हिकु घोड़ो आहे, घटि न कंदासीं। जे ठका थियो न, हर वारा ॻोठ बेवाहरू बणिजी वेंदा ऐं पकड़जी पवंदासीं। अॼु वारो नाहे छॾणो। जे वारो न लॻो त ख़ैर आहे, वरी सुभाणे ॾिसी वठंदासीं। पोइ वारी ज़रूर करणी आहे।